सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सभु मेहरान में प्रोग्राम ऑन द स्क्रीन लाइव हले पियो गॾो गॾु नंबर बि हली रहियो आहे टॉपिक ॾाढो इंट्रस्टिंग आहे अच्छा उन्हनि जे लाइ तमामु घणो इंट्रस्टिंग आहे जेके हिन फील्ड जे तरफ़ रुझान रखनि था अट्रैक्टेड आहिनि हिन फील्ड जे तरफ़ हुमा साहिबा खां सॉरी नईमा हज़ूर साहिबा खां बि असां पुछंदासीं त इन फील्ड जे तरफ़ कीअं रुझान थियो ऐं उनखां पोइ वरी बिज़नेस जी ॻाल्हि कंदासीं जी रुझान जीअं तव्हां पहिरियां बि ॻाल्हि कई नंढे हूंदे खां हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो आहे हर इंसान जे अंदरि त मूंखे जेका वधीक शइ अट्रैक्ट कयो उहो असांजो कल्चर आहे ऐं जेको असांजूं ट्रेडिशनल शयूं आहिनि ऐं जेके कलरफुल एम्ब्रॉयड्रीज़ ऐं जेके रिलियूं असां वटि ठहनि थियूं उन्हनि मां वधीक अट्रैक्ट थियमि ऐं पोइ मां डिसाइड कयो त मूंखे कुझु अहिड़ी फील्ड में वञणु घुरिजे जंहिंमें मां पंहिंजी क्रिएटिविटी अॻियां ज़ाहिर कयां या कुझु करे सघां कुझु नई शइ ठाहे सघां पोइ मां टेक्सटाइल डिज़ाइनिंग में ग्रेजुएशन कई ऐं उन खां पोइ मां कुझु साल जॉब कई मूंखे पंहिंजी क्रिएटिविटी एतिरो क्रिएट करण जे लाइ मौक़ो न मिलंदो हुयो त पोइ मां सोचियो त पंहिंजो ई कमु उन स्टार्ट करणु घुरिजे जंहिंमें तव्हां पंहिंजा बॉस पाण ई हूंदा आहियो ऐं ऑल इन ऑल सॼी क्रिएटिविटी तव्हां पंहिंजी पाण ई कंदा आहियो त बसि पोइ उन खां पोइ मां पंहिंजो डिसाइड कयो त पंहिंजो ऑनलाइन कारोबार करिणो आहे सिर्फ़ु क्रिएटिविटी न इन खां अलावा ऑब्वियसली इनकम जनरेट करण जे लाइ बि मां कारोबार करे रही आहियां छो जो ज़रूरी न हूंदो सिर्फ़ु शौक़ु ऐं सिर्फ़ु ख़्वाबनि जे करे असां पंहिंजो कारोबार या पैसो ज़ाया कंदा हुजूं उनजे पोयां आउटपुट हुजणु ज़रूरी आहे त 2015 में मां स्टार्ट कयो बिज़नेस मुंहिंजो बिज़नेस क्लॉथिंग ते ई आहे वुमन क्लॉथिंग ऐं मेंस वेयर ते बि आहे छो जीअं त मां टेक्सटाइल सां रिलेटेड आहियां त टेक्सटाइल सां जेके बि असां वटि कमु थी रहिया आहिनि असांजे सिंध में हाला में हैदराबाद में हथ जो कपिड़ो थिए थो या असां वटि सूसी थिए थी अजरक ठहे थो इहे सॼो हथ जो कमु आहे इहे सभु शयूं असां पढ़ी चुका आहियूं त उहे शयूं कीअं थी थियनि कहिड़े नमूने सां उनजो हा तरीक़ेकार आहे त उन खां पोइ मां पंहिंजो बिज़नेस स्टार्ट कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर जेको आहे काफ़ी सुठो एक्सपोजर बि आहे ऐं काफ़ी सुठो कमु थी रहियो आहे बहितर बहितर तमामु सुठो ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ॿुधी करे त सिर्फ़ु जेको आहे सो इन फील्ड जी अट्रैक्शन जे करे ऐं बिज़नेस न पे करणु चाहियो बट येस आई वॉन्ट आउटपुट त इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल सां इलाही वैल्यूएबल रहे थी हर छोकिरी जे लाइ हर छोकिरे जे लाइ त तव्हां बेशक हिकु पंहिंजी ख़्वाहिश जे तहत तव्हां फील्ड में वञो था इनरोल्ड थियो था ऐं उनखां पोइ तव्हां बिज़नेस जे तरफ़ वधो था त तव्हां पंहिंजी ख़्वाहिश खे बि मुकमल करे रहिया हूंदा आहियो पंहिंजे ख़्वाब जी तकमील करे रहिया हूंदा आहियो पर गॾोगॾु तव्हां इनकम जनरेट करण जो बि सोचो था त इहा ख़ुशाइनि ॻाल्हि इन लाइ आहे त इन सां तव्हां जेको आहे सो पंहिंजो पाण खे सिर्फ़ु सेटिस्फाई नथा कयो पर तव्हांजी फैमिली बि ॾाढी सेटिस्फाई हूंदी आहे उनखां पोइ वरी तव्हां कारोबार मुहैया कयो था ॿियनि खे तव्हां मौक़ा फ़राहम कयो था त इहा तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे सादी शाहिदा अव्हांजो औरत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी औरतुनि सां हिकिड़ो सुठो कॉन्टेक्ट आहे त मुश्किल लॻंदो आहे हर शइ खे बैलेंस्ड वे में हलाइणु मैं भी यही ॻाल्हि करे चुकी आहियां त औरतुनि खे संभालणु थोरो सो ॾुखियो आहे ऐं जीअं न स्कूल में प्राइमरी में ॿारनि खे सम्झाइणो पवंदो आहे त हिननि जा बि एॾा ई सुवाल हूंदा आहिनि त उन्हनि खे थोरो सो मैनेज करणु सम्झाइणु ॾुखियो कमु आहे ऐं इहा ई शइ मां सोचींदी हा त असांखे मर्द कीअं संभालींदा आहिनि हिकिड़ो मां चवंदी आहियां त भई मर्द हिकिड़ी माई खे नथो संभाले सघे मां 200 मायूं संभालियमि पई ऐं अलाह जो शुक्र आहे त तमामु हिकिड़ो सुठे नमूने सां असांजो हले पियो ऐं सभिनी जो पाण में हिकिड़ो एॾो सुठो कोलैबोरेशन आहे एतिरो मतिलबु बिज़नेस जे हवाले सां या कोई ईअं बि आहे त असां दुख सुख में बि हिक ॿिए सां गॾु आहियूं कंहिंखे कहिड़ो मसइलो आहे या कंहिंखे कंहिं शइ जी कहिड़े वक़्तु नीड आहे त इन में बि असां हिक ॿिए जो साथ ॾियूं पिया ईअं सम्झो त हिकिड़ी असांजी कम्यूनिटी ठही वई आहे मायुनि जी त असांखे बिज़नेस बि गॾु करिणो आहे असांखे गॾिजी बि हलिणो आहे ऐं हिक ॿिए जे दुख सुख में बि गॾिजी विया आहियूं त हाणे सभिनी खे सुञाणे बि विया आहियूं त ईअं ई सम्झो त सॼी सिंध जेका आहे सा हिकिड़े हंधि गॾु थी वई आहे त मायूं सभु हूअं चवंदा आहिनि त ॻोठनि में हिकिड़े हंधि वेही कचहरी कंदियूं त हाणे असां सोशल मीडिया जे थ्रू सभु मिली करे हिक ॿिए खे सुञाणे विया आहियूं हाणे त सिंध खां ॿाहिरि जीअं असां इंटरनेशनल बि हिक ॿिए खे सुञाणूं पिया त ईअं ई सभिनी जी माशाअल्लाह सां काफ़ी असांजे
औरतुनि खे जेको आहे बिज़नेस मिलियो आहे ॿाहिरियां जो ऐं उते जेके सिंधी कल्चर डे थींदा आहिनि या उन हवाले सां जेको बि प्रोडक्ट्स उन्हनि खे खपंदियूं आहिनि त उहो उन्हनि सां डायरेक्ट हिकिड़ो राब्तो कंदियूं आहिनि। असांजो हिकिड़ो इन ते व्हाट्सएप ग्रुप ठहियलु आहे जंहिंमें तक़रीबन इंटरनेशनल असांजूं जेके लेडीज़ आहिनि सिंधियाणियूं आहिनि या ॿियूं बि काफ़ी आहिनि ॿियनि कम्यूनिटी सां तालुक़ु रखनि थियूं त उहे बि आहिनि त जंहिंखे बि जंहिं शइ जी नीड पवंदी आहे त हर औरत जंहिं वटि बि अवेलेबल हूंदी आहे उनखे प्रोवाइड करे थी। त इहो बि हिकिड़ो सुठो तरीक़ो उन्हनि खे थी वियो आहे बिज़नेस जे हवाले सां। त माशाअल्लाह सां अॻिते कोशिशि आहे त हाणे असां जेके फिज़िकली जेके असांजी एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खे वधायूं ऐं काफ़ी करे बि चुका आहियूं ऐं इनशाअल्लाह जेको असांजो नओं टेन्योर शुरू थींदो त उन में तव्हां ॾिसंदव त काफ़ी चेंजिंग्स अची वेंदियूं इंशाअल्लाह होप फॉर गुड। ऐं हमेशह आउं चवंदी आहियां त हीअ अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें नवाण ईंदी ई रहे थी ऐं उहा नवाण एतिरी ख़ूबसूरत हूंदी आहे त हर कंहिंखे उहा शइ भाईंदी आहे वणंदी आहे। यकीनन इहा असांजे मुआशरे जे लाइ हिकिड़ी सुधारे जी निशानी आहे त अव्हां जंहिं इलाइक़नि में रहो था जिथे मेल डोमिनेट आहे जिथे मर्द वधीक आहे मर्द जी ज़ात वधीक आहे उते ई औरतूं पंहिंजे पाण खे मज़बूत कनि थियूं औरतूं पंहिंजे पाण खे मञाइनि थियूं ऐं अव्हां ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि कई ऐं हमेशह तव्हां इहा ॻाल्हि कंदा आहियो त मर्द जो साथ अहम आहे औरत जे लाइ। हिकु पीउ जो पंहिंजी नियाणी जे लाइ हिकु भाउ जो पंहिंजी भेण जे लाइ उन ई जॻह ते हिकु हस्बैंड जो पंहिंजी ज़ाल जे लाइ ओड़ो ई ध्यानु ओड़ी रेस्पेक्ट हू डिज़र्व बि करे थी त बहितर आहे त हिक ॿिए सां कोलेबरेशन में हले। बाक़ी जीअं मूं चयो त बैलेंस्ड वे में हलणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। एजुकेशन वधे पई त मां ॾिठो आहे त इहो रेशो वधे पियो त हस्बैंड वाइफ खे सपोर्ट करे पियो वाइफ हस्बैंड खे सपोर्ट करे पई ऐं इहा हिकिड़ी तमामु पॉज़िटिव शइ आहे। ऐं ॿी हिकिड़ी मां तव्हां सां ॻाल्हि शेयर करणु चाहींदमि त पंहिंजे हैदराबाद जे चेंबर जे तरफ़ां हींअर हिकिड़ो चाइना में एग्ज़िबिशन ॿ लॻा आहिनि त उन मां एशिया जा तमामु वॾे में वॾा एग्ज़िबिशन हूंदा आहिनि वर्ल्ड लेवल जा त हैदराबाद चेंबर जो 2 कंपनियूं जेके आहिनि से हींअर उते पार्टिसिपेट कनि पियूं। त इहा असांजे लाइ हिकिड़ी तमामु वॾी ऐं ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। बिल्कुलु त असांजी 2 कंपनियूं हींअर चाइना में पार्टिसिपेट कंदियूं पंहिंजे प्रोडक्ट्स खणी वेंदियूं। सही सही। ऐं जेके डिफरेंट तव्हांजा प्रोग्राम्स जेके तव्हां अरेंज कयो था लाइक तव्हां सिंध जूं औरतूं इस्लामाबाद वठी वञो था उन्हनि जो हुनर खे हथी ॾियारियो था त औरतुनि जा रिव्यूज़ छा हूंदा आहिनि इन द एंड तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि सां हिकिड़ो एतिरो बहितर कमु कयो कॉन्फिडेंस आहे माना जेके शुरू में उन्हनि खे ॻाल्हाइणु न ईंदो हुयो ऐं नालो उचारण न ईंदो हुयो त हाणे उहे कॉन्फिडेंशली मतिलबु अची करे एतिरो ॻाल्हाए बि वञनि थियूं ऐं हिकिड़ो सवाल करण वॾी ॻाल्हि हूंदी आहे कंहिंखां सवाल करणु। जेसि ताईं असां कंहिंखां सवाल नथा करे सघूं न असां सम्झो त माइनस में अची वेंदा आहियूं। हा बिल्कुलु मुंहिंजी इहा ई कोशिशि हमेशह करे रही आहे त मां चवंदी आहियां त जॾहिं असां कंहिं बि मिनिस्टर सां था मिलूं असां में इहो पावर अचे उनखां तस्वीर कढाइण खां वधीक बहितर आहे उनखां सवाल कयूं। सही सही। त जॾहिं असां तस्वीर खे फोकस करणु छॾे ॾींदासीं सवाल करण ते फोकस कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में त हर शइ पाण ई हिकिड़ी सिधे वे में हली वेंदी। त असांजी औरत खे हाणे सवाल करणु अची वियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त इन शइ जी जेका तब्दीली आहे हुन में थोरो वक़्तु ज़रूरु लॻो आहे पर हिकु बहितर ऐं ख़ूबसूरत तब्दीली आहे। अव्हां खां पुछंदासीं त अव्हां जो स्टार्ट जॾहिं बिज़नेस जो वरितो पिए त उन में केतिरी मुश्किल आई पई यकीनन हिकु न्यू शइ जे अंदरि पंहिंजो पाण खे मञाइणु हर इंसान जे लाइ ॾुखियो हूंदो आहे हाणे केतिरो ईज़ी लॻंदो आहे हर शइ खे डील करणु। उहो एतिरो पुराणो त न हुयो 2015 ई हुयो पर उन टाइम में बि बिज़नेसिस काफ़ी घटि हुया ऑनलाइन जेके औरतूं कनि पियूं त मुश्किलातूं इन सेंस में आयूं की मूंखे जेके प्रोडक्ट्स ठाराइणियूं हुइनि या मां अकेली कीअं थी वञा बाज़ारुनि में या उहे माण्हू जेके आहिनि होलसेलर्स कीअं था डील कनि त एक्चुअली वर्कर्स ॻोल्हण ऐं उन्हनि ताईं पहुचाइणु थोरो मुश्किल लॻो। ज़ाहिर आहे आख़िरकार औरत ई आहे त औरत जे लाइ थोरो मुश्किलातूं ईंदियूं आहिनि भले तव्हां केतिरो बि कॉन्फिडेंट थी वञो एजुकेटेड थी वञो तव्हांजी फैमिली केतिरो बि सपोर्ट करे पर
सम हाउ तव्हां किथे न किथे स्ट्रक थी वेंदा आहियो। त थोरी घणियूं मुश्किलातूं आयूं या इन्वेस्टमेंट जे हिसाब सां या प्रोडक्ट्स माण्हू किथे रखे कहिड़े हिसाब सां रखे। काफ़ी माण्हू त तव्हांखे चरियो करे वेंदा आहिनि त तव्हांजी प्रोडक्ट हिते अचनि या हिते वञनि, त उन्हनि जो आउटपुट ॻोल्हण या उहे प्रोडक्ट्स कीअं असां सेल कयूं, कहिड़े नमूने सां किथे वञनि, त उन्हनि खे थोरो तरीक़ेकार में आणण जे लाइ टाइम बिल्कुलु लॻो ज़रूरु, पर मतिलबु हिकिड़ी एटलीस्ट हाणे जे हिसाब सां तमामु ईज़ी लॻंदो आहे, छो जो ज़ाहिर आहे सही हेतिरा साल स्ट्रगल कई, महिनत कई, त उहो महिनत जो फल जीअं चवंदा आहिनि त मिलंदो आहे तव्हांखे। त महिनत खां बग़ैर ॿियो कुझु बि न आहे। जेसिताईं तव्हां महिनत न कंदो तेसिताईं तव्हां थोरो देर सां मिलंदो आहे, पर हा मिठो ज़रूरु मिलंदो आहे। बिल्कुलु। त इन जे लाइ मूंखे काफ़ी सारियूं शयूं ॻोल्हणियूं बि पयूं ऐं जॻहियुनि ते वञी मुंहिंजे करे ख्याल करिणो सां पियो। स्टिल थोरो अञा थींदो हूंदो मैचिंग करणु, हर शइ खे प्रॉपर तरीक़े सां रखणु, उहा ई महिनत, उहा ई लगन, उहा ई चाह, उनमें अञा वधीक जेको आहे सो अवां इनरोल्ड बि थी विया हूंदा। पोइ कीअं हूंदो आहे सीज़न जे हिसाब सां हर शइ खे सेट रखणु? गर्मियूं आहिनि त जीअं तव्हांजी ड्रेसिंग माशाल्लाह सां ॾाढा प्यारा बि लॻो पिया ऐं कलर कॉम्बिनेशन बि ॾाढो सुठो आहे, त इन शइ हर शइ खे डील करणु कीअं लॻंदो आहे? मतिलबु बेसिकली जीअं हाणे मुंहिंजो बैकग्राउंड ई डिज़ाइन सां आहे रिलेटेड, त मूंखे एतिरो मुश्किल ईंदो कोन्हे। थोरो दिमाग़ ऐं जेके आइडियाज़ आहिनि उन हिसाब सां माण्हू हली वेंदो आहे। जीअं कलेक्शन्स वग़ैरह निकिरनि थियूं पंहिंजे हिसाब सां पंहिंजे बजट में रही करे उन हिसाब सां मां कमु कंदी आहियां। 3 पीस सूट्स मूं वटि न हूंदा आहिनि, जस्ट सिर्फ़ु कुर्तीज़ ऐं बॉटम्स या दुपट्टा वग़ैरह अहिड़े हिसाब सां मां उहो ठाहींदी आहियां, जंहिंमें थोरो घणो हल्को लाइट टचअप ॾेई करे उहो कमु कंदी आहियां। ऑफिशियल वेयर, कैजुअल वेयर हूंदो आहे जेको फ्रॉम ऑफिस टू वर्क या डेली बेसिस ते या घर में माण्हू इज़ीली वेयर करे सघे थो। स्पेशली उहे प्रोडक्ट्स जेके आहिनि उन्हनि कपिड़नि मां था ठहनि जेके असां वटि हिते ठहे थो। हैदराबाद में बि, हाला में बि या बिटशा में ठहे थो। हिकिड़ो त उन्हनि आर्टिज़न्स खे सपोर्ट करण जी बि ज़रूरत आहे, त असां वटि जेको कपिड़ो ठहे थो या हथ ते जेको कपिड़ो ठहे थो उहो हींअर बिल्कुलु ख़तमु थियण ते आहे, त उहे तरीक़ेकार जेके आहिनि न उन्हनि खे सपोर्ट करण जे लाइ बि आहिनि, त जीअं असांजो बि कमु थिए उन्हनि जो बि कमु थिए, त उन हिसाब सां वरी पोइ थोरो घणो मुंहिंजो कमु आम हिसाब सां थोरो डिफरेंट आहे। त उन हिसाब सां त थोरो प्लेन में हलियो थो वञे, प्रिंट फॉर्म में मुंहिंजो घटि हूंदो आहे। अजरक में थोरो घणो करे वठंदी आहियां, जेको असांजो ट्रेडिशन बि आहे। त मोस्टली असां वटि हैदराबाद में त उहे बि माण्हुनि खे ख़बर आहे त असां वटि इहो कमु थिए पियो, पर जेके कराची, इस्लामाबाद, लाहौर आहिनि उतां जे माण्हुनि खे इहे शयूं इलाही अट्रैक्ट कंदियूं आहिनि, इलाही मतिलबु बहितरीनु कमु थी वेंदो आहे। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं उन खां अलावा जहिड़े तरीक़े सां तव्हां ॻाल्हि कयो पिया त ईज़ी लॻंदो आहे, त यकीनन उनजे पोयां हिकिड़ी तव्हांजी स्ट्रगल स्टडी बि रही आहे, तव्हांजी पर्टिकुलर फील्ड बि रही आहे। बिल्कुलु। ॿारनि खे डील करणु यूनिवर्सिटी जे अंदरि कीअं हूंदो आहे? ॿार त ॿार ई हूंदा आहिनि, यूनिवर्सिटी जा हुजनि। हा, शुरू में थोरो ॾुखियो लॻो हुयो जॾहिं मां टीचिंग साइड ते आई हुयसि, छो जो मां टीचिंग कॾहिं कई न हुई। स्टार्ट जॾहिं कयो त थोरो ॾुखियो लॻो, पोइ जॾहिं तव्हां को कमु कंदा आहियो आहिस्ता आहिस्ता 1 बाय 1 तव्हां स्टेप बाय स्टेप जेको आहे न ईज़ीली उन्हनि शयुनि खे गाइड करे वठंदा आहियो या उन्हनि खे हैंडल करे वठंदा आहियो। त हाणे त बिल्कुलु बि ॿारनि जी मेंटेलिटी ऐं जेके बिहेवियर्स आहिनि उहे ख़बर पइजी विया आहिनि त कहिड़ो ॿारु कीअं आहे, ऐं उहे बि चवंदा आहिनि त टीचर खे जेको आहे उस्ताद खे ख़बर पइजी वेंदी आहे त असांजो ॿारु किथे कहिड़े लेवल ताईं कमु करे रहियो आहे। बिल्कुलु। त जेको जीअं जहिड़े हिसाब सां हूंदो आहे ॿार उन हिसाब सां उन्हनि खे डील करिणो पवंदो आहे, ऐं काफ़िनि शागिर्दनि जो कमु बहितरीनु बि हूंदो आहे, त सुठो एक्सपीरियंस रहंदो आहे। बल्कि मां उन्हनि खे न सेखारींदी आहियां, मां बि उन्हनि मां बि कुझु ॻाल्हियूं सिखंदी आहियां त उन हिसाब सां सुठो हिकिड़ो कनेक्शन ठही वेंदो आहे। ओके जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। व्यूअर्स, वक़्तु साई जो थी वियो आहे, साई जी तरफ़ वधंदासीं। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह विहाण में। ऐं यकीन कयो कचहरी जेका आहे ॾाढी इंट्रस्टिंग हले पई, ऐं आर्ट जी फील्ड जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त पोइ आर्ट जी जेका दुनिया आहे ॾाढी ख़ूबसूरत आहे, ॾाढी अट्रैक्टिव आहे। ऐं तव्हां कंहिं बि मीडियम खे जेकर ॾिसो था त एक्चुअली उन्हनि जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां वधीक ख़ूबसूरत आहे जेके
उन तरफ़ रुझान रखनि था या जेके पढ़ंदड़ आहिनि आर्ट जी दुनिया खे जेके ॼाणींदड़ आहिनि उन्हनि जे लाइ अञा वधीक ही प्रोग्राम पिणु इंट्रस्टिंग हूंदो। ॿुधाईंदी हलां त शायदि राजपर साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा असांजे प्रोग्राम में नईमा हज़ूर साहिबा मौजूदु आहिनि। सो ॿिन्हिनि जी वाबस्तगी हुनर सां आहे, बिज़नेस सां आहे, त अञा बि सम्झंदा आहियो त अवेयरनेस जी ज़रूरत आहे, अञा बि डिफरेंट सेशन्स जी ज़रूरत आहे, ॻोठनि में वञी करे औरतुनि खे सम्झाइण जी ज़रूरत पवंदी आहे। बिल्कुलु अवेयरनेस जी ज़रूरत त हर हंधि रहंदी आहे, छो जो जॾहिं जॾहिं नयूं शयूं ईंदियूं आहिनि त ज़ाहिर उन जे बारे में अवेयरनेस ॾियणु लाज़मी हूंदी आहे। सही त ही त बिज़नेस आहे ऐं बिज़नेस जेको आहे सो ह्यूज हूंदो आहे, वाइड हूंदो आहे, उनखे अवेयरनेस वधि में वधि खपंदी आहे। त असांजे औरतुनि खे त लाज़मी अवेयरनेस जी ज़रूरत आहे। जीअं असांजे ॻोठनि में वञूं था त उते उन्हनि खे नओं जेकॾहिं सेटअप ठाहिणो आहे त उन जे बारे में उन्हनि खे सॼो ॿुधाइणो थो पवे ऐं उन्हनि खां वधीक उन्हनि जे घर वारनि खे अवेयरनेस ॾियणी पवंदी आहे त भई ही करणु चाहे थी, हिन में ही फ़ाइदा आहिनि। सॼी फैमिली जेको आहे एग्री थी वेंदी हा, आहे, हिकिड़ी नानी ॾाॾी ज़रूरु हूंदी पूरे ॻोठ खे ॿुधाइणो पवंदो आहे। हा हा बिल्कुलु। त जेकॾहिं ॻोठ हिकिड़े मां हिकिड़ी माई स्टार्ट कंदी न कमु त सभिनी खे इहो हूंदो आहे त भई अच्छा हाणे ॻोठ जी माई वरी इहे कम बि कंदी, असांजो नालो जेको आहे सो ख़राबु थींदो। इन मां नालो ख़राबु कोन थींदो, तव्हांजो नालो ठहंदो त भई हिन ॻोठ जी औरत एतिरी तरक़ी करे वई, एतिरो कमु करे पई ऐं पाण त कमु करे पई पर 10 ॿियूं जेके आहिनि उन्हनि खे कमु ॾिए पई, त 10 ॿिया घर बि हुन सां गॾु हलणु शुरू थी वेंदा। सही। त अञा काफ़ी अवेयरनेस, काफ़ी छा पर मां सम्झां थी त 98% जेका अञा असांखे ज़रूरत आहे त असांजी सिंध जी औरत खे अवेयरनेस ॾियणी पवंदी। सही सही, ख़ुदि एतमाद उनखे करणो पवंदो, पूरी फैमिली खे जेको आहे सो मां उहा ई ॻाल्हि करणु चाहियां पई त सॼो घराणो भले करे वई का औरत घर में या को न को अहिड़ो मर्द हूंदो जेको उन टाइम ते प्रॉब्लम ज़रूरु क्रिएट कंदो हूंदो, वरी हुन सां अलॻि हिकिड़ी मीटिंग करणु, उनखे सम्झाइणु। कॾहिं तंग थींदा आहियो? ज़ाहिर ॻाल्हि आहे, इंसान आहे। हा, काफ़ी दफ़ा एतिरो तंग थी वई हुयमि जो सोचां पई त इन शइ खे इते ई ख़तमु कयां। ऐं पोइ इहो सोचींदी हुयमि त यार मुंहिंजी पर्सनली शइ त आहे कोन। सही। त मुंहिंजो चेंबर हुजे या मुंहिंजी ज़ात जे लाइ जेकॾहिं हिन में कोई फ़ाइदो हुजे हा त मुंहिंजे ख़्याल में त मां इनखे कॾो को अलविदा करे छॾियां हा। पर मां इहो सोची करे इहो मुंहिंजे सिंध जे औरतुनि जी अमानत आहे, त इन खे काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मुंहिंजी ज़ात खे बि टारगेट कयो वियो ऐं काफ़ी मूंखे ॾुखिया मरहला ॾिसणा पिया ऐं अञा बि काफ़ी अहिड़ियूं शयूं हलनि पियूं पयूं मूंसां। त मां उन्हनि सभिनी शयुनि खे उन करे बर्दाश्त पई कयां त हीअ शइ मुंहिंजी न आहे, मूंखे इनखे बीहारे इनखे हिकिड़ो मज़बूत किलो ठाहे करे औरतुनि जे हवाले करिणो आहे। जेकॾहिं मुंहिंजी ज़ात में जो फ़ाइदो हुजे हिन में त मुंहिंजे ख़्याल में मां कॾो को विथड्रा करे छॾियां ऐं मां सही सही, माना सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जो अगरि फ़ाइदो हुजे त पोइ मां कॾो को हिन शइ खे अलविदा करे छॾियां हा। पर यकीननि केतिरा ई घराणा हूंदा, केतिरनि ई घरनि जूं कुनियूं हूंदियूं जेके यकीननि इन प्रोसेस सां ॾाढो सुठे तरीक़े सां हलंदियूं हूंदियूं। त इहो बि तव्हांजो वॾो माणपो आहे जो हर शइ खे अवां बर्दाश्त कयो पिया ऐं ॾाढो स्मूथली हलाइण जी कोशिशि करियो पिया। अधी को अहिड़ो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आयो हुजे त फलाणे ॻोठ में फलाणे हंधि ते ॾाढो मसइलो थियो पर उन खां पोइ जेको आहे सो फलाणी औरत ॾाढो सुठे तरीक़े सां कमु कयो ऐं हींअर सभु ॾाढो सेटिस्फाई आहिनि ॾाढो बहितर तरीक़े सां, उन औरत जे करे ॿियूं औरतूं बि अॻियां आयूं? जीअं मूंखे हिकिड़ो मेंटली तौर ते टॉर्चर करणु त भई विथड्रा कर, ही चेंबर न ठहंदो, हिनखे न ठाहे, पैसा किथां आणींदो ऐं तव्हां मायूं कीअं थियो इहो ठाहे सघो। ऐं जीअं हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो हुयो त अच्छा पेंडूं त उन्हनि ॻोठाणियूं त आहिनि सिंधियाणी, उन्हनि खे ईंदो छा आहे, इहे कीअं चेंबर ठाहींदियूं, इहे कीअं चेंबर हलाईंदियूं। त इहे कॉन्सेप्ट माण्हुनि जा ॿुधी ॾिसी ऐं जेको असांखे इहे मेंटली टॉर्चर
बाक़ाइदा मतलब हा 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 प्लानिंग जे तहत कयो हा अदी शायदा मां सम्झां थी इहा जेका आहे न मेंटल इलनेस आहे जेका असांजे समाज ते स्टिल छायल आहे ऐं इन मां छुटकारो हासिल करणु को आसान कमु कोन आहे हूअं बि चयो वेंदो आहे त ख़ुदि मुख़्तियार औरत जेका आहे उन जे लाइ तमामु घणा हिन सोसाइटी में मसइला मसाइल उथी पवंदा आहिनि हर माण्हू उनजी ज़ात ते ॻाल्हाइणु ॾाढो ईज़ी सम्झंदो आहे ॾाढो आसान सम्झंदो आहे बज़ाहिर त हू जेको आहे पंहिंजे पाण खे ॾाढो ख़ूबसूरत ऐं ॾाढो पंहिंजे पाण खे पंहिंजे किरदार खे ॾाढो सुठो सम्झंदो आहे पर शायदि हुनखे आईनो ॾिसण जी फुर्सत कोन हूंदी आहे सो यस प्लीज़ तव्हां कंटिन्यू करियो त मां तव्हांखे ॿुधायां मूंखे मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सिंध जे मर्दनि जी बि माशाल्लाह माशाल्लाह औरतुनि जी त ठहे पर मर्दनि जी बि हुननि मूंखे ॾाढो सपोर्ट कयो जॾहिं उन्हनि सभिनी इहे शयूं ॾिठियूं त भई हिनखे हर लिहाज़ खां इन्हनि शयुनि में टॉर्चर कयो पियो वञे इहा हिकिड़ी माई बीठी आहे विच में त मतिलबु मूंखे विथड्रॉ नाहे करिणो मूंखे करिणो आहे इहो कमु हीउ मुंहिंजे लाइ मतिलबु एतिरो हींअर इम्पोर्टेंट थी वियो आहे जो सम्झो त मां कुझु बि हिन लाइ करे सघां पई मां कंहिंखे विढ़ण ताईं बि हली वञा त इन करे मूंखे माना पंहिंजे हैदराबाद या पंहिंजे ॿिया जेके असांजा आहिनि इलाइक़ा सभिनी मां मूंखे मर्दनि जी बि सपोर्ट मिली त भई जेकॾहिं तव्हां करणु था चाहियो तव्हां कयो असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तो कोई बि तव्हांखे जेको आहे सो इन में नथो कुझु बि करे सघे त मां तव्हांजे हिन चैनल जे थ्रू जेका आहे सभिनी उन्हनि भाइरनि जी सभिनी भेणुनि जी थोराइती आहियां त जन हिन मक़ाम ताईं मूंखे पहुचाइण मां हिन मक़ाम ते मां न पहुती आहियां मुंहिंजी सिंध जी औरत पहुती आहे हिते इहो न सोचियो त हिते शाहिदा वेठी आहे जॾहिं बि मां रिप्रेज़ेंट कंदी आहियां त मां सिंध जी औरत खे रिप्रेज़ेंट कंदी आहियां मां पंहिंजी ज़ात खे न कंदी आहियां त मूंखे इहा हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे त मां तव्हांजी अॼु हिकिड़ो मूंखे मौक़ो मिलियो आहे मां सभिनी भाइरनि भेणनि खे इहो अर्ज़ु कंदमि त तव्हां जेतिरी मूंखे सपोर्ट कई जेतिरो मुंहिंजो साथ ॾिनो ऐं मां चाहींदमि त अॻिते बि मुंहिंजो साथ ॾिजो हिन में त हीउ मुंहिंजो न तव्हां सभिनी जी शइ आहे तव्हां सभिनी जी अमानत आहे बिल्कुलु तव्हां सही चओ पिया जीअं त मूं इन ॻाल्हि खे पहिरीं बि इंक्लूड कयो त जॾहिं हिकु औरत सगारी थिए थी ख़ुदि मुख़्तियार थिए थी ऐं ॾाढो कॉन्फिडेंस सां ॻाल्हाए सघे थी त उहा कामयाबी सिर्फ़ु हुन औरत जी न हूंदी आहे जंहिं घराणे सां मुंहिंजी वाबस्तगी आहे इहा कामयाबी सिर्फ़ु उन घराणे जी न हूंदी आहे त मां सम्झां थी हर सिंधी जी इहा कामयाबी आहे हर उन इंसान जी इहा कामयाबी आहे जेको असांजे मुआशरे खे बहितर खां बहितर कामयाबु थींदे ॾिसी ख़ुशि थिए थो ऐं ॿी ॻाल्हि त स्टार्टिंग में बि पाण लाइक तव्हांजो जेको फर्स्ट एक्सपीरियंस हुयो कैमरा जे अॻियां अचणु ॻाल्हाइणु उन में मेरान टेलीविज़न जो बि हिकिड़ो किरदारु रहियो आहे ऐं मां तव्हां चवंदी न त मुंहिंजो फर्स्ट जेको प्रोग्राम थियो हुयो हिते ई थियो ऐं हिते मां मुंहिंजी अनाउंसमेंट सम्झो चेंबर जी हिन प्लेटफॉर्म तां थी ऐं हीअ मुंहिंजे लाइ लकी आहे माशाल्लाह माशाल्लाह ऐं असां त चाहींदासीं अल्लाह पाक तव्हांखे खोड़ सारियूं तरक़ियूं ॾिए रब पाक तव्हांखे अञा बहितर खां बहितर मंज़िल नसीब फरमाए छाकाणि त इन सां इहा सिर्फ़ु न तव्हांजी कामयाबी सिर्फ़ु कोन आहे पर हर उन औरत जी कामयाबी आहे जेके अव्हां सां कॉन्टेक्ट में आहिनि जेके अव्हां सां कमु करे रहियूं आहिनि अव्हां ॿुधायो अव्हां जॾहिं बिज़नेस स्टार्ट कयो त यकीनन कुझु प्रेशर्स तव्हांजे मथां हूंदा पोइ उन शइ खे स्मूथली कीअं रन कयो सच मूं वटि घटि हुया जो मुंहिंजी फैमिली सपोर्टिव हुई फैमिली जेसिताईं सपोर्ट नथी करे न कंहिं औरत खे त उहो वरी पोइ मतिलबु कॉन्फिडेंटली एतिरो कमु नथी करे सघे समहाउ असां चवंदा आहियूं ॻोठनि में या अनएजुकेटेड माण्हू जेके आहिनि पंहिंजे औरतुनि खे सपोर्ट नथा कनि पर किथे किथे एजुकेटेड माण्हू बि औरतुनि खे सपोर्ट न कंदा आहिनि पर अल्हम्दुलिल्लाह मां इन ॻाल्हि में लकी आहियां त मुंहिंजे पेरेंट्स भाउ भेणनि सभिनी मूंखे सपोर्ट कयो त मूंखे सच एतिरी मुश्किल न आई पर ज़ाहिर आहे थोरो स्ट्रेस जो हा सोसाइटी या ॿिया माण्हू कारोबार अगरि तव्हां स्टार्ट कयो बि आहे त पोइ उहे सवाल करणु शुरू कंदा आहिनि त तूं कीअं कंदी अकेली न्याणी कीअं वेंदी ॿाहिरि शहर खां ऐं कीअं कमु कंदी ऐं वरी जॾहिं कमु हली बि वेंदो आहे असां उन्हनि सभिनी शयुनि खे पासे ते रखी करे त उहे वरी उहे सवाल करणु शुरू कंदा आहिनि त हाणे कारोबार कीअं थो हले कहिड़े नमूने सां थो हले माना हर स्टेज ते या हर स्टेप ते तव्हांखे न को सवाल ज़रूरु कंदा आहिनि त जीअं तव्हां उन शइ खां हटी करे डिग्रेड थी करे उहो शइ कमु करणु छॾे ॾियो
त सपोर्टिव माशाअल्लाह फैमिली रही आहे, त उन हिसाब सां एतिरो मूंखे प्रॉब्लम न आयो। बट इहो आहे की जेके मुआशरे जा कुझु माण्हू हूंदा आहिनि, उन सवाल हूंदा आहिनि, मेंटेलिटी उन्हनि जी थोरी चेंज हूंदी आहे, जेका आहिस्ते आहिस्ते मुंहिंजे ख्याल में हाणे ख़तम बि थी रही आहे। ख़तम थी रही आहे या न ख़तम थी रही आहे, पर माण्हू हैंडल करणु ज़रूरु सिखी वेंदो आहे। अच्छा नईमा हुज़ूर साहिबा, मां इहो पुछणु चाहींदमि त हिकु औरत खे ख़ुदि मुख़्तियार हुअणु उनजे लाइ केतिरो ज़रूरी आहे, या हिकु औरत फाइनेंशियली इंडिपेंडेंट आहे त उनजो छा फ़ाइदो आहे, केतिरो ज़रूरी आहे त औरत फाइनेंशियली इंडिपेंडेंट हुजे? तमामु ज़रूरी आहे मुंहिंजे ख़्याल में त, छो जो काफ़ियुनि जॻहियुनि ते मां इहो बि ॾिठो आहे की औरतूं शादी खां पहिरियां या पोइ उन्हनि खे फाइनेंशियली जेको आहे न सपोर्ट कोन मिलंदी आहे, त उन हिसाब सां डिपेंडेंट हुजणु ज़रूरी आहे। तव्हां कुझु न कुझु पंहिंजी नौकिरी, कारोबार या कुझु न कुझु अहिड़ो कयो जंहिंसां तव्हांखे इनकम ईंदी हुजे, ऐं उहो पैसो तव्हां पंहिंजो पाण वठी रखो त बहितर थींदो। मतिलबु ईअं न आहे की तव्हां कमायो था त पूरी फैमिली जी सपोर्ट बि करे सघो था ऐं उहो तव्हां पंहिंजे लाइ बि रखी सघो था, त जीअं तव्हांखे मुश्किल वक़्त में या अॻियां जेको बि को मसइलो थिए थो त उहो जेको फाइनेंस आहे या जेको तव्हां इज़ीली डील करे सघो, इज़ीली डील करे सघो, या उहे तव्हां उन्हनि में ख़र्च आणे सघो। बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजी लाइफ खे ॾाढो ख़ूबसूरत तव्हां बणाइण जो हक़ रखो था। त मुश्किल वक़्त में उहा शइ ज़रूरु कमु अचे थी, त मुंहिंजे ख़्याल में ज़रूरु हुजणु ज़रूरी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठे तरीक़े सां तव्हां इन ॻाल्हि जी जेका आहे हिकिड़ो तासुर हूंदो आहे पंहिंजो इंसान जो, त पंहिंजे तरफ़ खां ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां बयानु कयो। थैंक यू, तव्हां टाइम ॾिनो, थोरो लेट तव्हां जॉइन कयो असांखे, पर ॻाल्हि ॿोल ॾाढी काराइती, ॾाढी ख़ूबसूरत रही। ऐं आख़िर में मां तव्हां खां नियापो वठंदमि सिंध जी औरतुनि जे लाइ, त सिंध जूं औरतूं कीअं अॻु भरियूं थियनि, कीअं पंहिंजो पाण खे ख़ुदि मुख़्तियार बणाइनि? मां इहो ई चवंदमि त मुश्किल ज़रूरु ईंदी आहे, पर ज़रूरु क़दम अॻियां वधायो त जीअं असां अॻियां वधी सघूं। ख़ासि तौर ते जीअं मैडम शाहिदा बि चयो त सिंध जी औरत खे पोयां सम्झो वेंदो आहे, त मां बि इहो ई चवंदमि त सिंध जी औरत खे पोयां न सम्झो वञे, उहे अॻियां अचनि ऐं पंहिंजो कमु कनि, वधनि अॻियां, त जीअं उहे अॻियां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे ॿारनि खे या पंहिंजी जेका ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघनि। महिनत बिल्कुलु सुठो सुठो खपंदी आहे, ज़रूरी आहे। ज़बरदस्त, ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज वंस अगेन, थैंक यू सो मच। अदी शाहिदा, अव्हां खां बि मैसेज वठंदासीं आख़िर में, अव्हांखे अची करे कीअं लॻो, छा मैसेज ॾींदव सिंध जी औरतुनि खे? या त हाणे असांजी औरत खे अॻिते वधणु खपे, छो जो असां हथ मां वठी करे कंहिंखे कोन हलाई सघंदासीं। असांजो कमु हूंदो आहे, जेकॾहिं कोई लीड थो करे त उन प्लेटफॉर्म ॾींदो आहे, ऐं अॻिते वधण हाणे तव्हांजो कमु आहे, अवेयरनेस ॾियणु असांजो कमु आहे। असां अवेयरनेस बि ॾिनी आहे, असां प्लेटफॉर्म बि ॾिनो आहे, हाणे असांजी औरतुनि खे अॻिते अचणु खपे ऐं हिक ॿिए खे मज़बूत कयूं। सभु ईंदियूं त मां मज़बूत थींदमि त मां अॻियां हिननि खे मज़बूत कंदमि। त इहो ई मां अर्ज़ु कंदमि सभिनी खे त ही फील्ड अहिड़ी आहे जो तव्हां इज़त सां घर में वेही बि हिन में कमु करे सघो थियूं, ऐं हिन में कोई अहिड़ी ॻाल्हि न आहे त भई बसि हाणे ॿाहिरि निकिती त हाणे असांजे हथनि मां निकिरी वई, इहो कुझु बि न आहे। ऐं जीअं तव्हां मूंखे सपोर्ट कयो आहे, ईअं ई अॻिते बि सपोर्ट कयो, ऐं मूंखे सपोर्ट मां मतिलबु त तव्हां पाण खे सपोर्ट। जी बिल्कुलु बिल्कुलु, सुठो मैसेज कराए थो तव्हांजो मैसेज, तव्हांजी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं ॻाल्हि ॿोल जेका बि थी ॾाढी काराइती रही, महिरबानी अदी तव्हांजी। व्यूवर्स, इनशा अल्लाह असां ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं। ओवरऑल आऊं बि इहो मैसेज ॾियणु चाहींदमि त तव्हां डिसीजन मेकर थियो ऐं राइट टाइम ते राइट डिसीजन वठणु जे पोयां मुंहिंजे ख़्याल सां इंसान जी तालीम कमु अचे थी ऐं हुनजी तरबियत बि कमु अचे थी। सो पंहिंजो जेको बि वक़्तु आहे उहो मुसबत तव्हां कमनि में गुज़ारियो ऐं पंहिंजे टाइम खे सुठो यूटिलाइज़ कयो। जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजो रुझान पंहिंजी तालीम जे तरफ़ तव्हांजो हुअणु खपे, तव्हांजे हुनर जी तरफ़ हुअणु खपे, ऐं पंहिंजे कम खे काराइतो करे पंहिंजो पाण खे बि साबित कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे बि आसान बणायो। व्यूअर्स, इनशा अल्लाह तव्हां खां इजाज़त वठां पई, सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह वाही।